ये कामयाब करूं अर्ज करे वञूं त ॾिसो हर बार जे मेंबर्स जो हिकिड़ो फ़ख्र हूंदो आहे। जिते हैदराबाद जूं 3 सीटूं आहिनि जिते 2 सीटुनि ते असां ॿियनि दोस्तनि खे दोस्तनि ऐं हिकु वेझड़ाइप जे बुनियाद ते कंसीडर कंदासीं। उते साईं अगीज़ सलाम खे असां पंहिंजे ॿार जो असां पंहिंजे घर जो मेंबर फैमिली मेंबर के तौर ते कंसीडर कंदासीं। जेकॾहिं असां इहो कमु न कयो त इहो मैसेज असांजी ॿार जे लाइ टंडो लहार जे लाइ तमामु ग़लति मैसेज हलियो वेंदो। असीं नथा चाहियूं त दादू डिस्ट्रिक्ट बार में असांजे ॿार जो तस्करो थिए त हिननि ही उहे माण्हू आहिनि जेके घर जा दुश्मन आहिनि, घर जे माण्हुनि खे किराइण वारा आहिनि। मां नथो चाहियां त ठटू डिस्ट्रिक्ट बार में इहो असांजे मथां या हिकिड़ी तनक़ीद थिए तंज़ थिए बदियुनि बार में थिए त इहो हिकिड़ो सुठो सेवण सुठो मैसेज न वेंदो। ऐं इहो ई चवंदो आहियां त बाबा जेको डिस्ट्रिक्ट बार जी इलेक्शन आहे उहा असांजे घर जी इलेक्शन आहे।